नाज़रीन असीं हिन वक़्तु ख़ैरपुर वेझो ॻोठु अलीशेर कटोहर वटि मौजूदु आहियूं। हिते जेके अलीशेर कटोहर समेत केतिरा ई जेके ॻोठ आहिनि अञा ताईं हिन बरसाती ॿोॾ में आहिनि। केतिरा ई फुटनि जेके आहिनि उन्हनि जे घरनि में ॻोठनि में पाणी बीठल आहे, पाणी निकाल न थियो आहे। ऐं हीअ जीअं सर्दीअ जी मौसम शुरू थी आहे त हीअ ॻोठाणा सख़्तु परेशान आहिनि। था अचनि ऑफिसर असांजो ॾिसे त ॾुखनि में बीठा आहियूं। असांजा ॿार बच्चा सभु परेशान लॻा पिया आहिनि, असां परेशान लॻा पियो। असांजूं मज़ूरियूं न आहिनि, असांजे लाइ कुझु बि न आहे। कंहिं बि असां सां मदद कई न वई आहे। असां हिते किनारनि ते रोडनि रस्तनि ते बीठा आहियूं। था कश्मीर ॻोठा अञा ताणी पाणीअ में साईंदाद ॻोठ ना बा पाणी निकाले असांजो नथा कनि। चोथों महीनो असां वेठा आहियूं, किनारे ते ई वेठा आहियूं। केरु कयो ई न आहे। असांजा पंहिंजा पखड़ा ॾियूं पिया आहिनि। सीअ में असांखे कुझु न आहे। असां वेठा आहियूं नालीअ जे किनारे ते। बचड़ा बुख मरनि था, न पाणी ई निकाल थिए थो, सीअनि में मरूं था। परेशान आहियूं, नंढड़ा बच्चा न थां न थिपो न ट्रपड़ न टाड़ी सभु घर ई बुॾी वियो। असां रातो वाह निकितासीं, कुझु बि न थियो आहे। न ॿारनि खे खाधो न पीतो कुझु न, बुख ते वेठा आहिनि। छा कुझु बरसाति जो पाणी आहे, कुझु नालीअ जो निकाल कुझु थियो आहे, कुझु अञा ताईं घरनि में आहे। अञा ताईं घरनि में चोथों महीनो हले थो, पाणी निकिरी न सघियो आहे। ॿार बच्चा असांजा सर्दीअ में कीअं बचाए सघूं? सीउ अची विया आहिनि, असां कीअं ॿारनि सां गुज़ारे सघूं? पाणी ऐं आफ़त तमामु वॾी हुई। कुझु पाणी त निकितो आहे पर अञा घणी मिक़दार में पाणी बीठो आहे। तव्हां ॾिसंदा हूंदव हे साम्हूं बाग़नि में बि पाणी बीठो आहे। खजी जो फसल तक़रीबन तबाह थी चुको आहे। हीअ टाइम जेको कणिक जी पोखाई जो आहे या बरसीन जी पोखाई जो आहे, इन में बि असांजे हिते घणियुनि एराज़िन में पाणी बीठल आहिनि, जंहिंजे सबबु आहे कणिक जो ऐं गाह पठे जो माल जे लाइ घणो बहिरान थींदो। तो काफ़ी एक्टिविटीज़ हलनि पियूं असांजूं ऐं काफ़ी जॻहनि तां पाणी ड्रेन थी वियो आहे, जेके थ्रू असां गूगल मैप डेटा वरितोसीं। काफ़ी एरिया असांजा ड्रेन थिया आहिनि। हाणे कुझु तालुकनि में कुझु वाटर पॉकेट्स रहियल आहिनि, किथे तक़रीबन 1500 एकड़ जे अराउंड आहे, किथे 2000 डिफरेंट ज़ाहिर हुन में तव्हांजा फिश पॉन्ड्स बि अचनि पिया। उन में तव्हांजा रेगुलर जेके चैनल्स बि आहिनि पाणी जा, ढोरा बि आहिनि, उन्हनि में बि पाणी उहो नज़र अचे थो क्योंकि सैटेलाइट इमेज वरितल आहे। बहरहाल बाक़ी चवण जी ॻाल्हि त डी वॉटरिंग एक्टिविटी हले पई हर तालके में। झटा बि हलनि पिया, ट्रैक्टर माउंटेड जिन खे असां पंप्स था चऊं, उहे हलनि पिया ताकी पाणी ॻोठनि मां बि निकिरे ऐं हाणे एग्रीकल्चर लैंड्स मां बि पाणी कढूं पिया। कैमरामैन आफ्ताब सां गॾु खादम जुड़ी जो KTN न्यूज़ ख़ैरपुर।